हर मानू थो खुशहाल चवे नदी मुही में मन चवे मारे पानी इल्ताफ चवे पठान खानो बुरड़ो गुलाम मोहम्मद शर बडेरो चवे अब्दुर्रहमान मारे पानी ऐ अली दिनो ताकरी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां थोराइता आहियूं फुल साहब जा चंड साहब जेको कुर्ब जा कदम भरे आयो यूसुफ कलोड़ो साहब सॼे ब्लॉक जे रहवासियुनि खे दिलि जे गहराइण सां भलीकार चऊं था। हिननि दोस्तनि जे कावशनि में जेको पाणी जो अमल थियो आहे तमामु सुठो थियो आहे, भलो थियो आहे, ॻोठ जी भलाई में थियो आहे। घणो कोन ॻाल्हाईंदुसि, एतिरो ज़रूरु ॻाल्हाईंदुसि त इंशाअल्लाह बग़ैर मोटर जे पाणी हलंदो। जे कंहिं मोटर हलाए बिजली सां कई तो उनजा यूनिट जा इंशाअल्लाह पैसा मारफाणी ऐं शर भरे ॾींदो। इहो दोस्तनि सां वाइदो आहे। या अली मदद सभिनि खे सलाम। ॾाढी ख़ुशी आहे। सिंधी क़ौम को बि कमु करे थी सुठो त असांखे ख़ुशी थींदी आहे। पर हिकिड़ो उन सां मां ज़रूरु ॻाल्हि कंदुसि त मौला बख़्श हिन वक़्तु वाइस चेयरमैन मौजूदु कोन्हे, पर उन जे बावजूदि बि जेको कमु करे पियो इहो सभिनी खे सबक़ु आहे त सभु ईअं करे था। कमु वणंदो चम कोन वणंदो भली केतिरो बि सुहिणो हुजे, यादि रखी चइजो कमु वणंदो ही दौरु हींअर कोन्हे चम जो, कम जो आहे। कमु कयो, कमु करे ॾेखारियो। जेको बि कमु करे, जेको बि ॻोठ लाइ कंदो असां उन जी तारीफ़ कंदासीं। जामोर साईं मौला बख़्श चंद साहब, साईं मोहम्मद यूसुफ कलोड़ो साहब ऐं हिते जेके बि दोस्त वेठल आहिनि तव्हां सभिनी जो थोराइतो आहे। ऐं ख़ासि तौर ते शाहजाल मारफाणी साहब जो जंहिं दावत ॾेई घुरायो। असां सम्झूं था पिया त हीउ वॾो अमल अॼु थियो आहे। इन्हनि दोस्तनि पंहिंजे सथ सां गॾिजी ऐं साईं मौला बख़्श जी महिनतूं ऐं कावशूं जेके हिननि ॻोठनि लाइ आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके ही 2-4 महीना इलेक्शन वारा हुआ उन में साईं जेतिरी शरगोठ में जिदोजहद कई ऐं सफ़ाई जे अमल में जेतिरी महिनत कई, असां दिलि जे गहराइनि सां साईं खे जो आहे सलाम पेश कयूं था। ऐं असां सम्झूं था छो त हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जेके इक़्तिदार में हूंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जेके कुर्सियुनि ते वेही करे माण्हुनि खां कुझु न कुझु उॾींदा आहिनि, पर हीउ उहो शख़्स आहे जेको जाखोड़ी आहे, जिदोजहद कंदड़ आहे। मुसलसल तव्हां सभिनी दोस्तनि खे जेके बि हिन शरगोठ जा आहिनि उहो ई ब्लॉक में, ऐं मां सम्झां थो ई ब्लॉक लाइ जेको पाणी आयो आहे उहो CM DM ताईं जॾहिं पहुचंदो त माण्हू तव्हांखे इज़त जी निगाह सां ॾिसनि। इहो वॾो ॻाल्हि आहे। इज़त मुआशिरे जे अंदरि जंहिं माण्हू खे मिले थी उहो वॾी ॻाल्हि आहे। बाक़ी जेको माण्हू इहो सम्झे त मां खटे अचण खां पोइ बि जो आहे न इज़त कमायां, इहो क़तल बि नथो थी सघे ऐं न थींदो। जंहिं माण्हू अॼु तव्हां लाइ ही 100-200 माण्हू जेके तव्हां गॾु कया आहिनि, मां सम्झां थो इहे पाण ई आया आहिनि, इन करे आया आहिनि जो तव्हां हुननि जी दिलियूं खटियूं आहिनि। जॾहिं तव्हां दिलनि ते राज कंदो, यादि रखो जेको माण्हू दिलनि ते राज कंदो आहे उनखे कंहिंजे बि जो आहे न नाले जी ज़रूरत हलाइणो आहे, छो त दिलनि ते जेको राज कंदो आहे उहो ज़हन ते बि राज कंदो आहे। मां तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां जंहिं इज़त ॾिनी, मर्तबो ॾिनो ऐं तव्हां असांखे हर वक़्तु। शाहजहान जेको कमु कयो आहे 24 कलाकनि जी लाइन आंदी आहे, बिल्कुलु ज़बरदस्त कमु कयो आहे। असांजे ॻोठ में ई ब्लॉक में बि आहे, शरगोठ लाइ पाणी आहे। बिल्कुलु असां सभिनी दोस्तनि जी हिमायत कयूं था असां हिनजी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त मां थोराइतो आहियां सभिनी दोस्तनि जो ऐं कई आहे जेके असांजा महिमान आहिनि मौजूदु शख़्सियत साईं मौला बख़्श चंद साहिबु, कामेड गुलाम शबीर राजपर साहिबु, साईं मोहम्मद यूसुफ कलोड़ो साहब ऐं जेके बि दोस्त आहिनि जेके बि पंडाल में वेठल आहिनि। हीउ ॻोठ जो वॾे मां वॾो जिदोजहद आहे जेको नामुमकिन हुयो पाणी अचणु, ऐं उनजी अॼु शुरूआति थी वई आहे ऐं उन ते मां ॾाढो बेहदि शुक्रगुज़ार आहियां ऐं मां ॾाढो ख़ुशि आहियां अॼु त इंशाअल्लाह ताला शरगोठ जे माण्हुनि खे पाणी नसीबु थींदो ऐं इंशाअल्लाह पाणी मिलंदो ऐं सभिनी खे मिलंदो इंशाअल्लाह। ऐं शरगोठ जे माण्हुनि में केर बि न रहंदो जेको पाणीअ खां बग़ैर। भलीकार था चऊं जेके हिते आया हो पंहिंजो कीमती टाइम कढी, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं।
इंशाल्लाह ताला जंहिं मक़सद जे लाइ आया हुन में कामयाबु थींदासीं। हीउ पाणी जेको आयो आहे पीपल्स पार्टीअ जे तावन सां ऐं पंहिंजे ॻोठ वारनि जे तावन सां, त इन्हनि सभिनी जी गॾिजी सॼी महिनत आहे। इंशाल्लाह ताला कामयाबु थींदासीं ऐं असांजो जेको बि अॻिते जे लाइ बि अमल हूंदो सभिनी भाइरनि जी गॾिजी सॼी सोच सां हूंदो। पानी 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 शर गोठ में आयो पानी, पानी 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 शर गोठ में आयो पानी। खुशहाल थी वियो आहे आवाम, शहजान तोखे आहे सलाम, साईं लतीफ़ शाह सलाम। आयो पानी आयो पानी आयो पानी आयो पानी। पानी 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 शर गोठ में आयो पानी, पानी 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 शर गोठ में आयो पानी। खुशहाल थी वियो आहे आवाम, शहजान तोखे आहे सलाम, साईं लतीफ़ शाह सलाम। आयो पानी आयो पानी आयो पानी आयो पानी। एक्स वाइस चेयरमैन मौला बख्श चंद साहब जो ऐं असांजो मोहसिन ऐं असांजो वॾो क़ाबिल इज़त क़ाबिल एहतराम साईं मोहम्मद यूसुफ कलोड़ो साहब ऐं हुन सां गॾोगॾु असांजो इलेक्शन कमीशन जो साबिक़ा चेयरमैन न पर सॼी ज़िंदगी जे लाइ मां सम्झां थो सॼी ज़िंदगी जे लाइ चेयरमैन जे लाइ सिकिया आहियूं। तव्हां ख़ुशि नसीब आहियो जो तव्हांखे ई ब्लॉक वारनि खे इहो पाणी मिलियो आहे। इहा वेतर ख़ुशी थी आहे असांखे ऐं असांजो रस्तो ठहियो आहे। इंशाल्लाह ई ब्लॉक में आयो त पूरे शरगोठ में ईंदो, पूरे शरगोठ में। ऐं तव्हां ईअं न सम्झो त हीअ मेला को थियो महफ़िल थी जान छुटी पाणी मिलियो हर कंहिंजे ख़ैर, ईअं न आहे। हीअ पाणी एॾी वॾी गनीमत आहे, शायदि तव्हांखे हिन जो अहसासु हुजे पर असांखे तमामु घणो आहे, छो त असां हिन पाणी जे चुके जे लाइ सिकिया आहियूं। तव्हां ख़ुशि नसीब आहियो त तव्हांखे शाहजहान जहिड़ो हिकिड़ो बहादुर कारकुन मिलियो आहे जंहिं हेॾी जाखोड़ कई आहे, हेॾी महिनत कई आहे। तव्हां ख़ुशि नसीब आहियो ऐं असां सचल पैनल वारा तमामु ख़ुशि नसीब आहियूं। साईं लतीफ़ शाह जी तहरीर में कमु करे रहिया आहियूं। असांखे जेको इलेक्शन थी गुज़रियो उन असांखे किथे बि का बि अहिड़ी शइ, को बि अहिड़ो नुक़सानु या को असांजी एक्टिविटी या असांजी हिमत खे को नुक़सानु न पहुतो आहे। असां उन उमेद ते कमु कयूं था ऐं कंदासीं। साईं मौला बख्श चंद साहब खे जस ॾियां थो, छो त 15 महीना अॻु में जेको ए ब्लॉक में पाणी आयो उहो मौला बख्श साहब जे कावशनि सां आयो ऐं असां पाणी जे पीअण जहिड़ा ऐं पाणी हलाइण जहिड़ा मतिलबु त असांखे पाणी जो सुख जेको मिलियो, पाणी जेको असां ॾिठो अखियुनि सां, उहो मौला बख्श चंद साहब जी कावशनि सां ॾिठोसीं। असांजा जेके ॿाहिरि अॻुवान ख़ुशूस साईं मौला बख्श चंद साहब, साईं मोहम्मद यूसुफ कलोड़ो साहब ऐं गुलाम शबी कादरेट साहब ऐं ॿिया जेके मौजूदु महिमान ऐं गुलाम मन शेख साहब जेको ॻोठ जो तमामु पुराणो ॻोठ जो हुनजो ॿधल ॻोठ हुनजो आहे ऐं अॼु बि आहे सुभाणे में हूंदो ऐं हुनखे विसारण में असांखे ॾुखियो थो लॻे। गुलाम शेख साहब ऐं ॿियो सराज जेके महिमान आयो ऐं सचल पैनल जा मेंबरान, अस्सलाम वालेकुम। प्यारे दोस्तो, अल्लाह जी ज़ात खे ख़बर आहे जेको कुझु गुज़रियो नियतनि जो मालिक अलाह आहे, कंहिंजे नेड़े ते लिखियलु कोन्हे। ख़ुशियूं जंहिंखे ॾिनियूं आहिनि उन्हनि खे ख़ुशि रहनि उहे। असां पहिरियों ॻाढ़े मथे ते टोपी हुई न हुई, कमीज़ में सॾु थींदो, कमीज़ पातल हुजे या न हुजे, गंजी में बि अची करे असां ख़िदमत ॻोठ जी करे सघंदासीं। नंबर ॿियो, ॾुख जे इज़हारियूं कोन कबियूं, सुखी सुख आहे। प्यारा दोस्तो, मां इहो ज़रूरु चई हलंदुसि
त हिम्मत मर्दा मदद खुदा ना हिम्मत मर्दा बेज़ार खुदा। प्यारा दोस्तों, असां हिम्मत न छॾी आहे। असांजी जीत हुई वो हार में आंदी वई, हार के जीत मिली आहे त बि असां ख़ुशि आहियूं, कोई मसलो कोन्हे। पूरो अवाम गोट वारो चवंदो उनखे सभु लबेगा जो बार बार बचो बचो जो जेको आहे घिटी घिटी में गूंजे थो त सचल पैनल जी फतेह आहे। अॼु बि आहे, सुभाणे में हूंदी इंशाअल्लाह। हक़ ऐं नुसरत जेका आहे सुपर पावर ताक़त अल्लाह आहे, कंहिं बंदे जे हथ में कोन्हे। कंहिंखो को ताक़त खसे सघे या ताक़त बख़्शे सघे ऐं न को कोई छोए सघे थो। प्यारा दोस्तो, असां सभिनी खे जिन जिन असांजी ख़िदमतूं कयूं उन्हनि खे जसा, जिन जिन असां सां महिरबानियूं कयूं उन्हनि खे जसा, ऐं अॻिते बि जेके असां सां गॾिजी करे हलंदा त बि बिस्मिल्लाह, जे न हलंदा त बि बिस्मिल्लाह। असां वरी वरी रिक्वेस्ट कंदासीं। अॼु तव्हां शरगोट वारनि खे घड़ियूं घड़ियूं मुबारकूं हुजनि, तव्हांजे पाणी जो मसइलो हल थी वियो आहे। ऐं सभ खां वॾी मुबारक त हींअर उहो 24 कलाक वारो पाणी हले थो वाइट हाउस गार्डन में, इहो सुभाणे परीहं वरी तव्हां वटि अची वेंदो। इन्हनि सभिनी पाणी जे मसइले लाइ जेके बि महिनतूं कोशिशूं वरितियूं वयूं आहिनि, शाहजहां खे ख़बर आहे शाहजहां रातिनि जो कीअं असां सां गॾु रहियो आहे ऐं केॾी वॾी कोशिशि कई अथई, महिनत कई अथई। पर वाइट हाउस गार्डन या एफ गार्डन या शरगोट असां मिली करे भी कुछ कोन पिया करे सघूं जेसि ताईं मौला बख्शंड साहब जो सहकार गॾु न हुयो। थकान आहियूं, फ़र्क़ु सिर्फ़ु थोरो आहे असां में ऐं हुन सिज में। हाँ, फ़र्क़ु सिर्फ़ु थोरो आहे असां में ऐं हुन सिज में। हू लही थो वञे मगर असां अञा लथा न आहियूं, हाणे मां दावत ख़िताब ॾींदुसि सचल सरमस पैनल जे जनरल सेक्रेटरी मोहतरम नौजवान शाहजहान अली मारफानी के अचन पंहिंजे ॻोठ वासियुनि सां ख़्यालनि जो इज़हार कनि। भाउ शाहजहान अली मारफानी। अस्सलाम वालेकुम। साईं सदाईं करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। मां बेहद शुक्रगुज़ार आहियां मौला बख्शंड साहब जो, खादिम लगारी साहब जो ऐं सिकंदर साहब जो, यूसुफ कलोड़े साहब जो, कामेड शबीर राजपत साहब जो ऐं पंहिंजे ई ब्लाक जो ऐं पूरे ॻोठ जो ऐं जेके काफ़ी नाला नथा अचनि असांखे। मुंहिंजा दोस्तो, पाणी वॾी क़ीमती शइ आहे ऐं इन में घणे मां घणी जेकी असां सां मदद कई आहे मौला बख्शंड साहब, एफ गार्डन वारनि, वाइट हाउस वारनि असां सां वॾी मदद कई आहे। यकीन कयो एॾी मदद कई जो असांजे सोच में ई न आहे। पोइ असां ईअं असांखे अॼु अहिड़ो ॾींहुं आहे जो असांखे ईअं थो लॻे ॼण असांजो अॼु ईद जो ॾींहुं आहे। यकीन कयो एॾी ख़ुशी आहे असांखे। वधीक अल्लाह ख़ैर कंदो इंशाअल्लाह। ऐं मां ॿी ख़ुशख़बरी ॿुधायां तव्हांखे ई ब्लाक वारनि खे त असांजी गैस बि अप्रूवल थी वई आहे ऐं असां 2-3 ॾींहंनि में फॉर्म भरींदासीं ऐं अॻिते हुन कम वधाईंदासीं। ऐं मौला बख्श साहब असांजो हर विख ते असां हुन गॾु आहियूं। नारे भुट्टो, नारे 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 भुट्टो, नारे 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 भुट्टो। अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, हर देव ऐं राकास के मारे अचबो। ए मंज़िल मक़सूद ही वाइदो आहे, जे आयो अॻियां उब त उब खे बि फाड़े अचबो, मगर अचबो त जिगर शेर जो धारे अचबो। हाणे मां सभिनी ॻोठ वारनि खे चवंदुसि थोरो उथी बीहो। साईं मौला बख्शंड साहब जी जेको आहे सुम्हान में। हाणे मां दावत ख़िताब ॾींदुसि वाइस चेयरमैन साईं मौला बख्शंड साहब खे ऐं जेको आहे सो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। सचल पैनल, सचल पैनल, जिए 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 भुट्टो, नज़ीर बेनज़ीर, बेनज़ीर बेनज़ीर, जिए लोड़ लतन सी जोड़ींदे जानी, कोडर ऐं कानी आहे सिर सभ कंहिं। सोई राह रद्द करे सोई रहनुमा, वतु अज़मंत शाह वतु ज़िल्लमंत शाह। असांखे इहा कामयाबी असांखे ॾिनी ऐं फ़क़ति आऊं त ईअं सम्झो तव्हांजा लाइ जुड़ो न हुउसि। मूंखे त पंहिंजे पार्टीअ जे उन्हनि दोस्तनि जा बि कंडा कढणा पिया ऐं दर दर ते उन्हनि जे कोताहियुनि जा जवाब मूंखे ॾियणा पिया।
माज़ीअ में पार्टीअ ते जेके छो छंडिया विया उन जो बि मूंखे मुंहुं ॾियणो पियो, असांखे जवाबु ॾियणा पिया। असांजे पार्टीअ जा जेके काउंसलर हुआ जेके बि हुआ त बि जसां तव्हांखे जो तव्हां सभु कुझु विसारे वरी बि असांखे मां ॾे खटराए गॾ में गॾु यूसीअ ते पहुचायो। असां पंहिंजे पार्टी जो एतमाद बहाल कयो। पीपल्स पार्टी बि इहो फ़ख्र सां चई सघे थी त असां जेका चूंड कई कुझु माण्हुनि जी उहा घटि में घटि बहितर माण्हुनि जी कई आहे। त असां पंहिंजे अवाम जे एतमाद ते जेकॾहिं 100% पूरा न रहिया आहियूं पर की क़दुरु असां कोशिशि कई आहे पंहिंजे वित वसार त पंहिंजे माण्हुनि जी मालिकी करे उन ॻोठनि जा मसइला हल कयूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां अव्हां जो सिंगर सूफ़न अली अबड़ो। जी त ही सॉन्ग डेडिकेट तो कयां सचल सरमस्त पैनल वारनि खे ऐं शहीद लियाकत अली मारफाणी नगर वारनि खे। उम्मीद आहे सभिनी खे पसंदि ईंदो। पानी 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 शहर ॻोठ में आयो पानी, पानी 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 शहर ॻोठ में आयो पानी। खुशहाल थी वियो आहे अवाम, शहजान तोखे सलाम, साईं लतीफ़ शाह सलाम। आयो पानी आयो पानी आयो पानी आयो पानी। पानी 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 शहर ॻोठ में आयो पानी, पानी 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 शहर ॻोठ में आयो पानी। खुशहाल थी वियो आहे अवाम, शहजान तोखे सलाम, साईं लतीफ़ शाह सलाम। आयो पानी आयो पानी आयो पानी आयो पानी। चवे अमीर हमज़ा सियाल हर माण्हू थियो खुशहाल, चवे नदीम ही मेमन, चवे मारिफाणी इल्ताफ़, चवे पठान खानो बुरड़ो गुलाम मोहम्मद शर वडेरो, चवे अब्दुर्रहमान मारिफाणी ऐं अली दिनो तामिरी सदा जिए तू शहजान। आयो पानी आयो पानी आयो पानी आयो पानी। पानी 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 शहर ॻोठ में आयो पानी। खुशहाल थी वियो आहे अवाम, शहजान तोखे सलाम, साईं लतीफ़ शाह सलाम। आयो पानी आयो पानी आयो पानी आयो पानी। हिते रोड रस्ता भी ठहंदा, स्कूल कॉलेज भी हूंदा। हिते रोड रस्ता भी ठहंदा, स्कूल कॉलेज भी हूंदा। चवे ज़मीर समोही बागनो, चवे अबड़ो शहबान, चवे अलमानी ऐं अब्दुल्लाही उजन, चवे सिकंदर धामरा ऐं तारक भुट्टो, चए शहजान जिए तू सदाई। आयो पानी आयो पानी आयो पानी आयो पानी। पानी 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 शहर ॻोठ में आयो पानी। खुशहाल थी वियो आहे अवाम, शहजान तोखे सलाम, साईं लतीफ़ शाह सलाम। आयो पानी आयो पानी आयो पानी आयो पानी। हार खणी अॼु आया, गाए 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 गीत सूफ़न वबड़ो गाए। आया 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 सभु हार खणी अॼु आया, ख़ुशि मुजीब
तुंहिंजो वा ऐं मुर्तज़ा अब्बासी फ़कीर अरबाब चवे गाॾी ही आयो पाणी आयो पाणी आयो पाणी आयो पाणी 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 शहर ॻोठ में आयो पाणी 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 शहर ॻोठ में आयो पाणी खुशहाल थी वियो आहे आवाम शहजान तोखे सलाम साईं लतीफ़ शाह सलाम आयो पाणी आयो पाणी आयो पाणी आयो पाणी